ठट्टे जे सान्यावन धुरीन ज़िले ठट्टे जी साहिली कोहिस्तानी पट्टी जी ज़मीननि मैदनियात वसीलनि जी फुरलट वधंदड़ धाड़ी आबादगारी सिंधु दरिया में पाणी जी संगीन खोट ऐं करप्शन ते ॻणती जो ज़ाहिर कंदे माज़ी जे शाहकार ऐं तारीख़ी खिते जे वजूद खे बचाइण वास्ते जिदोजहद तेज़ करण जो ऐलान कयो आहे। तारीख़ी शहर मकली जे माॻ ते मकली प्रेस क्लब जे अंगणे ते ख़िताब कंदे क़ौमी अवामी तहरीक जे अॻवान यासिर जाखरो शबीर भट्टी चयो त माज़ी जे ख़ुशहाल खितो इल्मी अदबी कारोबारी ऐं तारीख़ी शहर ठट्टो हिन वक़्तु मसइलनि जो शिकार बणजण बैदि पंहिंजो शानदार ओज विञाए रहियो आहे। ठट्टे ज़िले जे वसीलनि तालीम सिहत रोज़गार ते करप्ट हुक्मरान ऐं माफ़ियान क़ाबिज़ बणिजी धाड़ा हणी रहिया आहिनि। कोहिस्तानी पट्टी ऐं साहिली पट्टी जो हज़ारे एकड़ ज़मीनूं सरकार जी सरपरस्ती हेठि नूरे नज़र माण्हुनि समेत नेशनल ऐं मल्टीनेशनल कंपनियुनि बिल्डर्स सरदारनि भोतारनि सां सौदो करे मक़ामी माण्हुनि जे हक़नि ते धाड़ा हया पिया वञनि। हिननि चयो त माज़ी जे ख़ुशहाल खिते खे हथु वठी तबाही तरफ़ धिकियो पियो वञे। हितां जा माण्हू बुख बदहाली जो शिकार बणिजी हिकिड़ा पिनण ते मजबूर थी विया आहिनि। के ख़ुदकुशियूं पिया कनि, के वरी नशे में मुब्तला थी चुका आहिनि त के वरी ॾोहनि जी दुनिया वसाए वेठा आहिनि। हिननि समूरीन बीमारियुनि जो ज़िम्मेवार नाक़िस हुक्मरानी, करप्शन, मेरठ की लताड़ ऐं लुटमार आहे। प्रेस क्लब मकली जे सदर एजाज़ वारे चयो त क़ौमी अवामी तहरीक जसलह जंहिं ठट्टे जे अहम मसइलनि जी प्रचार करे माण्हुनि जे ज़हनी ओसीर कई ऐं ठट्टे ज़िले जे अहम ऐं हसास इशूज़ ते पंहिंजे मौक़ुफ़ रखी मज़ामत करण जो वचन वर्जायो आहे। मकली प्रेस क्लब हिन नेक मक़सद में पार्टी सां गॾु हूंदी। उन ई मौक़े ते क़ौमी अवामी तहरीक जे अॻवान शफ़ी मोहम्मद पलीजो, सिंधी नौजवान तहरीक जो अॻवान शकील ख़ासकेली, सिंधी मज़दूर तहरीक जो लियाक़त ॿारड़, सुजाक ॿार तहरीक जो अलीज़ पलीजो, साफ़ी शिराज़ वारियो राजा तनवीर ख़ासकेली, हैदर शौरे पिणु ख़िताब कयो।